रड़े कंबर चूंटियल नो मैं फहमी दा स्याल न्याणी वेचारी के गोली आई कुरान सीने सा खणी अल्लाह न कुरान जो वास्तो तो वसनी गोली नहीं आई कुरान मां निकरी वनी न्याणी वे ओ शहीद थल कुरान हलो न्याणी दा त वारिस स्याल हा नबियो वारिस खत्म शाने कुरान कुरान जा दुश्मन जे ये वारिस केर करे ये ला वारिस केर न छो खोड़ सिंध में पंडित बैठा कुरान जे नाले ते पेट पालन पिया केर न था खुदा जो कसम अब राशिद पांजे भाव के मोकिलियो छे कुरान जे वारिस असायो वञो पखे थाने दे केर थींदो कुरान के गोली आई वे सूबेदार जो भोतारा चूंडियल नुमाइंदो मां नथो करे सघां भाव राष्ट्र जो असां धर रवाना थासे एको साउंड आचा कुरान जा आशिक लखे अची गल थिया ए फार कटसी वई कुरान वारन के रब पता नहीं छड़िया भाइयों तो बुलंद करो कुरान के सलाम करो भाइयों तकबीर जमीयत उलमा इस्लाम अल्लामा राशिद खालिद महमूद सूबरो तो द फूक्यो वेठो ना जमीयत वारन छा कयो आ जमीयत वारन कुरान जी मालकी बस कर पोड़ा त ना सुन त कुरान रुगो असा जमीयत वारन जो पर जे में पीउ जा अठ पुट आहिनि जंहिंखे ग़ैरत अचे खबरदार कुरान जो दुश्मन मुशरफ होते पियो लोड़ेव जो भैया गोश्त जिस्म मां टुकड़ा थींदो किरंदो त ॾरी ॾेरीअ जेतिरो थी मुक्का ॾेखारींदो न मुक्का मेरी कुर्सी मजबूत है न बचो तू कुछ ना है मां फिरौन जहिड़नि खे न छॾियो तूं केर थी फिरौन खे रब कीअं सम्झायो गोताई ॿ नक मां पाणी कननि मां पाणी पोयां पोस्ट ऑफिस मां पाणी त फिरौन छा जो आमंत बिरब मूसा वारन ईमान दो आया मां चयो मां त जल तब खुदा खुदा है खुदा जो कसम ॾाढे जे पासे अचो जीअ में जायूं ॾियो कुरान खे कुरान जे दुश्मननि सां लड़ंदा इमाम अहमद बिन हंबल बादशाह सां टकरिजी पियो बादशाह छा थो चए कुरान अल्लाह जी मखलूक आहे इमाम साहब चवंदा कुरान अल्लाह जी सिफ़त आहे चवंदा था जो सुभान अल्लाह बादशाह पुलिस घुराई ताकत जोर के बादशाह ताकत न आज़मा एतूने बि किताबिल्लाह व सुन्नत रसूलिल्लाह मूसा ॻाल्हाइणो थी त कुरान मां दलील ॾे या मोहम्मद जे सुन्नत मां दलील जीअ में जायूं ॾियो कुरान खे उधर फरमाए तबर्रक बिल कुरान बरकत कुरान में आहे ओथाक जी बरकत बनीअ जी बरकत फसल जी बरकत घर जी बरकत खुदा जो कसम कबर जी बरकत मोहम्मद जे कुरान में आहे कुरान जा आशिक भइयो त बुलंद करे जाओ भइयो त